मुल्क में अक्सर अड़ा वाक़िया पेश ईंदा रहनि था जिन सां इंसानियत जो कंद शर्म विचां झुकी वञे थो ऐं हाणे फैसलाबाद में अहिड़ो छिरकाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे जंहिं इंसानियत खे लॼाए विधो आहे। फुरड़ियावाला में औरत सां अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जंहिं में बासरनि औरत खे कपड़नि खां आजो करे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं औरत खे कपड़नि खां आजो करण ऐं तशद्दुद करण वारनि में पाण हिकु औरत बि शामिल हुई। मुतासिर औरत जे मुड़ुस जवाबदार औरत ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई जी दरख़्वास्त ॾींदे चयो त माइटनि घर में घिड़ी ज़ाल खे कपड़नि खां आजो करे तशद्दुद जो निशानो बणायो। गैर इख़लाक़ी हरकत जी उन वक़्तु हद थी वई जॾहिं जवाबदारनि अहिड़ी वीडियो रिकॉर्ड कई ऐं औरत जी वधीक तज़लील करण लाइ इहा वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे औरत जी इज़त जा बखिया उधड़िया विया। वीडियो में जवाबदार औरत खे रस्ते ते गिहलींदे नज़र अचनि था ऐं कपड़ा लाहींदे नज़र अचनि था। अगेन भाई उन्हनि जो सॉरी सीपीओ तरफ़ां वाक़िए जो नोटिस वरितो वियो जंहिं बाद जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे।